अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। असांजो ही प्यारो दोस्त माजिद कबूल साहब सरदार ड्रामे शूटा ड्रामे नो नाल छाएदा जमी पाता है जबी पाता पाण जमी पाता है साईं सजण साईं साईं प्यारो बेहतरीन दोस्त अदा महफूज़ मीरानी साहब सर मेहरबानी ये असांजो प्यारो भाउ आहे ही ॼमी फाथा जो कैमरामैन भाउ ॾाढो वक़्तु सुठो गुज़रियो आहे असांजो मौला हुसैन खे ख़ुशि रखे आमीन सर जी आवाज़ रहे सर मां खादम को करां सर जे करे खिलांदो न मां ॾंद विझाए थो दोस्तो हीअ असांजी ड्रामे जी शूट हली रही आहे हिन महिल असां पंहिंजे ड्रामे असांजो बहुत प्यारो दोस्त असांजो साईं तव्हां 2 मिंट ॿाहिरि ईंदो या मां हेॾे अचां साईं नदीम जमाल साहब साईं नदीम जमाल साहब अस्सलाम वालेकुम किया हो दोस्तों खुश आयो तबीयत ठीक आहे उम्मीद कयूं सब दोस्त खुश हूंदा खैरियत सां हूंदा ऐं असां खुश आहियूं वॾी महिरबानी हीअ असांजो हिन महिल सीन थियण वारो आहे पंहिंजो जेको आहे सो ॼमी फाथा आहियूं असां ज़िंदगी में पहिरियों भेरो कंहिं छोकिरनि सां तव्हांजी मुलाक़ात करायां असांजी स्टेज टीवी जी बहितरीन आर्टिस्ट असांजी अस्सलाम वालेकुम उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ऐं अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे जिथे बि हुजो ख़ुशि हुजो असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं टाइम कढी असांजो ड्रामो ॾिसंदा ऐं मां तव्हांखे नालो हिन आर्टिस्टनि जो कोन ॿुधाईंदुसि तव्हां पाण सुञाणींदव तव्हां कमेंट्स में ॿुधाईंदव छोजो मां नालो छो ॿुधायो आहे मूंखे लाचार आहे छा तव्हां ड्रामो ॾिसो था तव्हां हिननि खे सुञाणो न मां छो सुञाणा हे तव्हां हेॾां हे शे नंढड़ी आहे ठका वॾो अथमि इहो एतिरो ई तव्हांखे छा चवंदा आहिनि प्रोमो ॾेखारींदो उन खां पोइ ड्रामे में पाण सुञाणो त असां केरु आहियूं जीअं हिननि ॿुधायो सर त असां तव्हांखे नालो कोन ॿुधाईंदासीं बिल्कुलु असां तव्हांखे नालो कोन ॿुधाईंदासीं न बाक़ी नालो असां छो ॿुधायूं तव्हांखे तव्हां ड्रामो ॾिसो था तव्हां असांखे नाला ॿुधायो त असां केरु आहियूं ऐं कमेंट्स कंदा ऐं सुठो कमेंट्स कंदा जहिड़ो मां सुहिणो आहे अहिड़ो कमेंट्स कंदा ऐं वॾी महिरबानी